क्या था वणे भरा? ए अंब दा है। ए अंब दा वणे। दोस्त वालेकुम सलाम। केड़े हाल नहीं? हाल भले ना। ए क्या था वणे? ए सही जैतून दा है। जैतून दा वणे। हां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जैमें तो मैं तुसां अॻिची ॿुधाया त मैं व्लॉग रिकॉर्ड कसां ट्राई ॿोलियूं सिंधी उर्दू ऐं मेरी प्यारी ॿोली सराइकी च। सो अॼु का व्लॉग मैं अपनी प्यारी ॿोली सराइकी च रिकॉर्ड करे सां ऐं अॼु असांजे ॻोठ ते हिकिड़े नंढड़े बाग़ च खणे आहियूं। असां घुमण आयासीं पंजाली निमाज़ असर निमाज़ अदा करण खां पिछे त असां सोचा त असां संदे ॾेखंदड़ को असांजे ॻोठ जा हिकिड़ा नंढड़ा बाग़ आहे उहो असां उन विज़िट करायूं। त हलो त असांजे ॻोठ जा उहो बाग़ घुमूं ऐं असांजी वीडियो आख़िर ताईं ॾेखेजो। असां तुसां अर्ज़ु कंदा आहियूं असां त असांजी वीडियो अगरि तुसां पसंदि आवे त असांजी वीडियो को लाइक कमेंट्स ॾिजो संदी बहितर राय ऐं असांजे यूट्यूब चैनल ड्रीम्स वर्ल्ड को सब्सक्राइब बि कजो। त असां संदे नंढड़े दोस्तनि लाइ गॾु अॼु असांजे ॻोठ जा हिकिड़ा नंढड़ा बाग़ घुमण आयासीं त असां सोचिया त असां संदे दोस्तनि खे बि घुमायूं। तो दोस्तों तुसां असांजा बाग़ ॾेखो ऐं असां को असांजी सपोर्ट करो। असांजी यूट्यूब चैनल को वीडियोस को लाइक करो ऐं यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो। तो दोस्तों ये असांजा बाग़ है इंच अंबे दे वण भी हिन ऐं उन को अलावा लीमे दे वण उन को अलावा ॼमूं न इत बाग़ च जैतून दे भी वण हिन ऐं तुसां असांजा बाग़ ॾेखो ऐं अंबे दे वण खड़े न ऐं इंच असां माल आहे जेको लूसण गाह जेको लूसण कंदा उहो भी खाई वेठे हूँ ऐं असांजे ॻोठ जा हिकिड़ा नंढा हिकिड़ा बाग़ है जो असां सोचा था असां ॾेखंदड़ को असांजे यूट्यूब चैनल ते जेके असांखे ॾेखंदा आहिनि लाइक कंदा आहिनि सब्सक्राइब कंदा आहिनि जेके असांखे सपोर्ट कंदा आहिनि असां उन दोस्तनि को अॼु असांजे ॻोठ जा इहो व्लॉग जेको सो बाग़ असां घुमायूं ॾेखारूं। असांजे व्लॉग जा इहो असांजा जेको ॻोठ जा बाग़ है उहो उन को ॾेखारूं। ओ साम्हूं असांजे दोस्त घुमंदे वधनि उन कने हलूं त ॾेखूं त ये बाग़ उन को कीअं लॻे। अस्सलाम वालेकुम दोस्त। वालेकुम सलाम। ए क्या था वणे भरा? ए अंब दा है। ए अंब दा वणे। हाउ सही सही अंबड़िया थी न कानी च ए इंज थोड़ी लेट है इंज थोड़ी देर लगती। सही सही देर लगसी। हाउ बाग बाग वाला माशाल्लाह बेहतर बाग केड़ा भला है ना। बाग माशाल्लाह सुठा है। जी दोस्तों तुसां सारे नेड़े दोस्त ला मिली वे ॾिठवे उनी जी जेके राय उन्हें ॿुधाया त आखिर बाग जो अंबे जा वण खणे पर अञा अंबड़िया तैयार कोन थिया वो इन करे अञा कुछ अंबड़िया की मौसम जी कुछ देर है। ये देखो दोस्तों ये जेके नंढड़ा नंढड़ा अंबड़िया हूँ इन्हें तैयार थी पाया न पर अञा इन्हें थोड़ी लेट है इन करे अञा ये पूरी तरीके तैयार कोन थिया पर ये हूँ निकलता मैं आस्ते आस्ते निकलसन कुछ महीने को पिछे वॾा थी बिल्कुल तैयार थी वैसन ऐं जॾहिं तैयार थी असांजे बाग जे बिल्कुल वीआईपी जॾहिं अंब असांजे बाग ते तैयार थी सन उहो भी असां तुसां ॾेखारे। ये देखो दोस्त असांजा बाग अञा ॿिए पूरो छोकिरे खड़े घूमते होते माशाल्लाह तमाम बेहतरीन नज़ारा है माशाल्लाह माशाल्लाह बाग है। शाम का मौसम है शाम का टाइम लगा पे मिले 12 का मौसम तमाम बेहतरीन थती हवा वीआईपी अल्लाह का शुक्र है अज रोज़ा भी लगा इतना मतलब तकलीफ कान सी दी माशाल्लाह बेहतरीन गुजर गया जो। अस्सलाम वालेकुम दोस्त। वालेकुम सलाम। केड़े हाल नहीं? हाल भले ना। ए क्या था वणे? ए सही जैतून दा है। जैतून दा वणे। हां हां अञा जैतून जाए तो कोनी ए मेरे नंढे नंढे खड़े ने देखो वाला के मेरा। हाँ जैतून खड़े हाँ सही। ए दोस्तों ये देखो जैतून दा भी वण है असांजे बाग च तुसां जैतून दा वण दिखारे से सवेले अंबे दा वण भी दिखारे से ऐं अॻिते हलसूं तुसां असां ॼमूं दा वण भी दिखारे। जी दोस्तों ये देखो ऐं जितनी थी सके मैं तुसां रिक्वेस्ट अर्ज़ कंदा मेरी सपोर्ट करो इंशाल्लाह मैं बेहतर को बेहतर वीडियो तुसां ताईं पहुंचाए सा ऐं उम्मीद है तो इंशाल्लाह तुसां को ये वीडियो पसंद भी हो सन। हाँ संगत दोस्तों ये देखो ये लीमे दा वणे इंच भी लीमे थोड़े घणे तैयार थी गए हुन ये देखो मेरे हाथ जी निंडा निंडा लीमा पे जो अञा फुल तैयार को थिया पर कुछ पक गया है। वो असांजे बाग का नज़ारा माशाल्लाह बेहतर बाग है तमाम खूबसूरत बाग है। शाम का वक्त असर की नमाज़ पढ़ी सी असा क्या इलाही दिन थे व्लॉग रिकॉर्ड को करता असांजे वाचर को जो देखंदड़ असांजे यूट्यूब चैनल को उन को असांजे ॻोठ जा नंढड़ा खूबसूरत तरीन नज़ारा है जो खूबसूरत माशाल्लाह बेहतरीन बाग है वो असां ॾेखारूं ऐं उम्मीद है तुसां पसंद होसी असांजी अॼो की वीडियो अगर पसंद होंदी पई है तो असांजी मेहरबानी कर बराए मेहरबानी असांजी वीडियो को लाइक करो ऐं कमेंट्स संदी बेहतर राय ॾियो जंहिंमें असां अञा बेहतर वीडियो ठा सघूं ऐं उन अलावा असांजा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो असांजी सपोर्ट करो वॾी वॾी मेहरबानी थी थैंक
अजो के व्लॉग च इतना ही। हुण मिलसूं अगले व्लॉग च। तेसी ताईं खुदा हाफिज़।